नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद काछे जे सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ पुल ज़बू हालत में हुअण करे धमाके सां किरी पई है। नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं फरीदाबाद पुल ते, जेका फरीदाबाद पुल 2000 वज़नी टालो कणिक जो गुज़री रहियो हुयो, उहा धमाके सां किरी पई आहे। असीं उते हिन महिल मौजूद आहियूं। असीं इलाइक़े वासियुनि खां राय वठंदासीं त उन्हनि जो छा राय आहे। 1996 खां वठी फरीदाबाद जी मेन पुल जेका काछे जे सवें ॻोठनि खे ॻंढे थी, बल्कि जेको असां वटि तेल कंपनी जो हिते इज़हार थियो, तेल लधो, पथर लधो, यूरेनियम पथर आहे असां वटि, मुख़्तलिफ़ कंपनियूं जेके हिन वक़्त ताईं असांखे का बि सहूलियत न आहे, उन्हनि का बि असांखे सहूलियत न ॾिनी आहे। बस वारा DC साहिबु 4 दफ़ा हिन पुल जी मरमत कराए चुको आहे। उहा ईअं आहे जुगाड़ वारो सिस्टम। हाणे असां हिन बस वारनि खे, तेल कंपनी वारनि खे अपील था करियूं, जॾहिं असांजे इलाइक़े मां तव्हां अरबें रुपयनि जो सरमायो कमायो आहे, न असांखे हेल्थ जी सहूलियत ॾींदव, न असांखे तेल जी सहूलियत ॾींदव, न असांखे रस्तनि जी सहूलियत ॾींदव। असां काछे वारनि माण्हुनि जो आख़िरकार ॾोह कहिड़ो आहे? असांजो ॾोह इहो आहे जो असीं पंहिंजो आवाज़ छुपाए वेठा आहियूं। ख़ुदारा ईअं न कयो। चवण जो गॾु जो इहो ई आहे त हिन पुल खे के 100 साल गुज़री विया आहिनि, पर असांजी हीअ पुल 5-6 दफ़ा भॻी आहे ऐं हिन जी ईअं चटूं चपोटियूं मिड़े ॾंढे ठाहे ऐं हिनखे मिड़ई ते आवाम जे लाइ सुख कयो अथनि। बाक़ी हीअ जेके तेल कंपनी निकिती, इन जे वॾा चेला, वॾा वज़न वारा चेला ऐं पथर जूं गाॾियूं वॾियूं वॾियूं वज़न वारियूं या रेती जूं ट्रकूं हिन जूं गुज़र थियनि थियूं। हे सॼी पुल असांजी चकनाचूर थी वई आहे। पर असां इहो हिन महिल अर्ज़ु रखंदासीं हिन कंपनी वारनि खां, तेल वठ वारनि खां, त असांखे हीअ सॼी पुल नई सही तामीर करे ॾिनी वञे ऐं हिन पुल तां एॾे वॾे वज़न वारो को बि लोड न टपंदो। हिन महिल एॾी परेशानी आहे हिन असांजी पुल तां। हे मथो इलाइक़ो सॼो जाबलू लखे ॻोठ गुज़र पिया था थियनि, पर हिन महिल एतिरी तकलीफ़ आहे। हे असां ग़रीब जो हिकिड़े वापारी नंढड़े जो 1000 मण कणिक ख़तमु थी वई, 2-3 माण्हू मरी विया वीचारा, किन जूं ॾगूं ॿाहूं भॼी पियूं। इलाइक़े वासियुनि जा दुख सूर ऐं न्यूज़ ॿुधा, उन्हनि जी इहा ई घुर आहे त असीं आला ऑफिसरनि MP MLA ऐं DC दादू खां घुर था कयूं त महिरबानी करे असांखे नई पुल ठहिराए ॾिनी वञे। वही चैनल सां गॾु अली हसन चैनल अवामी न्यूज़ मेड़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।